बेड़ा बेड़ा तन घना बविया बट्टी बेड़ा बेड़ा तन घना बविया बट्टी है पार न पुजाए सबका भरिया अथम पी है सजना वाला सह हुंदई लजन थन ली है मुर्शिद लाल लतीफ चवे बिना अली मोहम्मद वाले मोहम्मद मजमू घणो आहे सलावात जो आवाज़ थोरो दुआउनि जे क़बूलियत वारो ॾियारो आहे अॼोके ॾियारे ते ख़ुदि ख़ुदा मुंतज़िरा बंदो घुरे त मां ॾियांसि ये पोयां हथ ॿधी थो अर्ज़ कयां उथी अचो सभु हेॾे अॻिते वधी अचो हेॾे अॻिते वधी अचो तव्हां बि हेॾे अॻिते वधी अचो मजलिस जी जाइ आहे सुम्हण जी जाइ न आहे अॻिते वधी अचो तव्हां माहौल बणायो अॻिते वधी अचो इमाम ज़माना जे ज़हूर ख़ातिर वाजिब समझी सलावात पढ़ो साउंड ऑपरेटर खां वठी कैमरामैन ताईं कैमरामैन खां वठी पुलिस कांस्टेबल ताईं पुलिस कांस्टेबल खां वठी स्काउट जे हर नंढे वॾे मेंबर ताईं जेतिरा मजलिस शबीर में ड्यूटी करे रहिया आहिनि अल्लाह उन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त दुआ घुरां आमीन सभु चवंदा बानी मजालिस मुझे मोहतरम क़िबला सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जी मेहनत ता क़यामत ताईं अल्लाह आबाद तव्हां सां कोई बीमार आहे अल्लाह उनखे मुकम्मिल शिफ़ा अता कोई मक़रूज़ आहे अल्लाह उनजा कर्ज़ ख़त्म फरमाए कोई बेरोज़गार आहे अल्लाह उनखे रिज़्क़ हलाल अता फरमाए आमीन भी नथा चई जेको हज जो ज़ियारात जो मुतमन्नी आहे अल्लाह उनखे जल्दी में हज जो ज़ियारात नसीब फरमाए साईं असांजो मोहतरम आहे उनजे वालिदैन जे मरहूमीन जे मग़फ़िरत ख़ातिर सभई मिली करे सलावात पढ़ो पंहिंजा पंहिंजा मरहूम यादि कंदे मूंखे यकीन आहे कोई ख़ाली न मोटंदो वॾे घर वॾे दर ते सर रखियो अथव सजदे में घुरण जो ॾांहुं अचई सैयदनि खे ईंदो ई ॾियणु आहे जेतिरियूं हाजतूं अथव उहे ज़हननि में रखी सलावात पढ़ो इमाम ज़माना जे ज़हूर ख़ातिर वाजिब समझी सलावात अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह रब्बिल आलमीन
सैयद अंबिया वल मुरसलीन सैयदना व नबीना व तबीब क़ुलूबना व शफ़ीअ ज़ुनूबना मौलाना मौला सकलाइन अबुल क़ासिम मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अला अख़ीही व वज़ीरिही व इब्न अम्मिही अली अमीरुल मुमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना अख़ी वज़ीरी व ख़ैर मन अत्रुकु बदी यफ़्दी दीनी व ख़ैर मन अख़लफ़्तु बदी सलावत खुदावंद करीम तवासबिनी आयल मोमिनीन जो हर कदम कदम इबादत में शुमार फरमाए खुश नसीबा वो इंसान जंहिंजे पहिरें इमाम जो नालो अली आहे थोड़ो ॻाल्हाईंदो त मां पढ़ी सघंदो ईद गदीर जो ॾियारो कल गुज़रियो आहे वॾो खुश नसीबा अल्लाह तोखे वॾी ईद कराई हलाली खुश नज़र ईंदो हरामी सदाई वट चेहरे तो लाए ये न जेके हथ खणनि था उन्हनि सलामत आहिनि जेके नथा खणी सघनि उहे ॿिया त मथे कनि जो के ॾियारे जे सदके में सलामत थी वेंदा हथ बुलंद करे अरड़ी ज़ुल्हज ईद गदीर जो ॾियारो यानी रसूल कत कढी छॾियो हलाली केरा त हरामी केरा चिट्टी पिट्टी ॻाल्हि करे छॾे खबरदार जेको जेको अली सां मोहब्बत कंदो वेंदो उहो हलाली जी लिस्ट में नालो लिखाइंदो पंहिंजो हुजे पराओ हुजे सजण हुजे दुश्मन हुजे मक्की हुजे मदनी हुजे पाकिस्तानी हुजे अलाए किथे तुंहिंजो ख़्यालु आहे जिथे जिथे रहंदो हुजे अली सां मोहब्बत हिन जहिड़ो हलाली कोन्हे तवजो आहे अली सां ज़रे बराबर बि वेर रखियो त हिन जहिड़ो काइनात में हरामी न थींदो अॼोको ॾियारो सलाह था कनि त नारो हणो या न हणो गदीरी नारो हाथ बुलंद करे हैदरी दुश्मन अली मार नारो हैदरी मां लफ्ज़ पढ़ो खुश नसीब वो इंसान मुकद्दर भलो उन इंसान जो हलाल ज़ादो वो इंसान जो पहिरियों इमाम अली मां पंहिंजे तरफा न नबी कौनैन जन फरमाइनि था भा अली तोसां मोहब्बत हलाली कंदो दुश्मनी करण वारो हरामी सरवर कायनात जो फरमान पढ़ो नबी तो फरमाए मुझे वे खां बाद मुझो जानशी मुझो खलीफो मुझो वजीर थका वेठायो हाणे मजलिस शुरू हाणे थिया था थकजी पिया
मुझो वजीर, मुझो खलीफो, मुझो जानशीन, मुझो भा, मुझे हर शय जो वारिस हुआ जो मुझो रहजी वियल कर्ज अदा कर। इन्ना अखी वजीरी व खैर मन अतरुक बादी यफदी दीनी व खैर मन अखलफ्तु बादी। मुझो खलीफो हुआ जेको दावा न दलील दई नजर ईंदो, निशानी तो ॾिसांव जेको मुझो रहजी वियल कर्ज अदा करे, वठण वारो न हूंदो, ॾियण वारो हूंदो। मुझो जानशीन, मुझो वजीर, मुझो खलीफो घुरण वारो न हूंदो, थका वेठा आहियो मां छा पढ़ा, ॾियण वारो, ॾियण वारो, दर बंदी न हूंदुसि। जेड़ी महिल घुरोस अली न ॾे त मां अली सां प्यार ई न कयो। नबी कौन है जन फरमाइन था उथण मां मोहम्मद वांगुर, वेहण मां मोहम्मद वांगुर, ॻाल्हाइण मां मोहम्मद वांगुर। मां सिर्फ ज़ुबानी ऐलान न कयो आ, बिस्तर ते सुम्हारे भी ॾेखारियो मां सुतो अली पियो हो, नज़र मोहम्मद पियो अचे। जानशीन हुआ जो वेहण मां वांगुर, उथण मां वांगुर, ॻाल्हाइण मां वांगुर। जेड़ी महिल घुरेस न रात ॾिसई, न मधरात ॾिसई, न ॾींहुं ॾिसई, मोहता आकल शरबत कातिल खे न प्यारे मां रसूल ई न आहे। एॾो सखी वठण वारो न, ॾियण वारो। अबू समसाम नाले हिकु ईसाई आहे, भरी दरबार रसूल जी में अची चए तो या रसूलुल्लाह, नबीअनि जो सरदार सॾाइण वारो मोहम्मद तूं आहे। तवज्जो आहे अलाए नबी मिंबर ते वेठो, सलमान बाज़ो का जले चे तो सभिनी नबियुनि जा कमालात मोजज़ात ॾिसणा अथव, न रसूल जे नौकर में नज़र न अचनि, मां मोहब्बत ई न ॾिनी। ये तो मालिक आहे। अच्छा ही रसूल आहे जेको मिंबर ते वेठो, नबी जी रहमत ॾिसी, शफ़क़त ॾिसी, प्यार ॾिसी, लंबो जोड़ो मज़मून आहे, समेटींदुमि, लफ़्ज़ मोतीअ वांगुरु ॾींदोमांइ, सम्झण तो जो कमु आहे। अबू समसाम चए थो कुझु सवाल आहिनि, उन सवालनि जा जवाब ॾे। पाण त कलमो पढ़ी निकिरंदुमि, पर ख़ानदान मुसलमान कंदुमि। नबी मुस्कुराए फरमाए तो सवाल जेके सोचे आयो आहियां उहे ॾसिया या जवाब ॾसिया? तव्हांजी मर्ज़ीअ जी वणे थी। अच्छा सवाल मां कंदुमि, जवाब तव्हां। सवाल इहो आहे मुंहिंजे ॾाॾीअ जे शिकम में छा आहे? अलाए छो घबराइजी विया आहियो। हाणे अबू समसाम घरां सोचे निकितो, जे रसूल पाण ते रखिया आहिनि सवालनि जा जवाब तो मुसलमान न थींदो। तवज्जो आहे अलाए? जेकॾहिं अल्लाह ते रखे तो मुसलमान थींदो। रसूल मुस्कुराए ॾिसी फरमाए तो अबू समसाम, शिक में मातर जी ख़बर उन ख़ालिक खे जेको मां मोहम्मद जो बि ख़ालिक आहे। सुभाणे मां छा खाईंदुमि? तवज्जो आहे अलाए? नबी तो फरमाए तुझे रिज़्क़ जी ख़बर उन राज़िक़ खे आहे जेको मां मोहम्मद जो बि राज़िक़ आहे। चंद सवाल के नबी जवाब ॾिना, मुसलमान थी ॿाहिरि निकितो। नबी तो फरमाए भरी दरबार मां ख़ाली नथो मोटायां, 80 ॾाचियुनि जो दस्तावेज़ करे थो ॾियां। थको वेठो मां तोखे छा ॿुधायां। 80 ॾाचियूं, 80 ॿिनि थूहनि वारो, पेट सफ़ेद, पुठी गाड़ी, अखियूं कारियूं वॾियूं, चांदीअ जी रसी हूंदी, नाकेली सोनी हूंदी, यमनी कीमती सामान सां न ॾियां मां मोहम्मद आए दस्तावेज़ लिख। एॾो शफ़ीक़ पाणे दस्तावेज़ मां संभाले रखंदुमि। तवज्जो आहे, संभाले रखंदुमि छो जो क़ुरान खां घटि नाहे, मोहम्मद जी लिखत आहे।
कुरान समझी हर रोज चुमंदो मां दिल्ली मुसलमान थियो आं, मुनाफिकी थोड़े जो फाड़े छजांस। जो ख्याल हाजिर हो जाए तो तू ॻाल्हाए। कुरान समझी चुमंदो वठण कुछ टाइम का पोइ ईंदुमि जॾहिं पूरो खानदान मुसलमान थी। कुछ टाइम का वापस मोटो, ॾिठे मदीनो सागो, मिंबर सागो, जो ख्याल हाज़िरा मां सम्झो। मिंबर सागो, मदीनो सागो, वेठल एक धाड़े नजर। धाड़े की शक्ल शक्ल ताई खबर हो, दाढ़ी लंबी चौड़ी, तवज्जो आया न हेठो खत न मथियो खत, सलवार छोटी सदाई भजण लाइ तैयार, हाथ में सोटी, तवज्जो आया लाइ। मिंबर ते वेठो आ, चौगिर्द मुनाफिक वेठा अथसि, डाकीअ ते सवार। रसूल ऐलान करे वियो त जानशीन मां वांगुरु हूंदो, इन में त हिकिड़ी निशानी बि नज़र नथी अचे। ढका वेठा आहियो, ॾिसण मां मोहम्मद वांगुरु, ॻाल्हाइण मां मोहम्मद वांगुरु, बिस्तर सुम्हण मां मोहम्मद वांगुरु। हिते नक्शो मटियल आहे, पटको त ख़बर ई कान्हे पाण ॿधो ते अलाए ज़ाल ॿधायो अथई, एॾो वॾो पटको। ठीक है, घुरी तो ॾिसां, भरी दरबार जी महफिल में अची छॾे थो लॻो। नबी जो जानशीन केरु आहे, वज़ीर केरु आहे, ख़लीफ़ो केरु आहे, सॼे ॾींहं जा थकल ईंदो जेकॾहिं सम्झो। मोहम्मद जे प्रोग्राम जो वारिस केरु आहे, जिन बणायो, इशारो करे ॾिसी थो लॻे, ॾिस जेको वेठो आहे इहो ई त मोहम्मद जो जानशीन आहे। दस्तावेज जेब मां कढियईं, हिननि सम्झो त ॾियण आयो आहे, तवज्जो आहे अलाए, हिननि सम्झो त ॾियण आयो आहे। वठी पढ़ण शुरू कई, पहिरें वरितो ॿिए पढ़ण शुरू कयो, पढ़ंदो बि वञे थो, वेड़ींदो बि वञे थो। वेड़े वापसि करे अबू ज़मज़ाम खे ॾिसी चए थो अजीब पियो थो ॻाल्हियूं करे, 80 ॾाढी हो पेवंद लॻल कपिड़ा पाईंदो हो। थका वेठा आहियो, मां सम्झां थका वेठा, पेवंद लॻल कपिड़ा पाईंदो हो। उनखे अबू तालिब पालियो हो पंहिंजे चाचे, तवज्जो आहे अलाए, यतीम हो, मिस्कीन हो, यहूदनि जे बागनि में मज़दूरियूं कंदो हो। 80 ॾाचियूं ॿिनि थूअनि वारियूं, चांदीअ जी रस्सी, नाकेली सोनी, यमनी क़ीमती सामान असां को ॾियणो ॾींदा आहियूं छा? असां त वठणु ॼाणंदा आहियूं। अबू ज़मज़ाम पंहिंजो पाण सां ॻाल्हाइण लॻो, नबी तुंहिंजो फरमान सचो आहे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तो चयो मुंहिंजो जानशीन ॾींदो कर्ज़, मुंहिंजो ख़लीफ़ो ॾींदो, मुंहिंजो वज़ीर ॾींदो, सडराए जानशीन तो सडराए ख़लीफ़ो थो। हाणे तुंहिंजे दस्तावेज़ खे मोटाए तो मां नुक्स कढणु शुरू कयईं। अञा अबू ज़मज़ाम सोचे पियो, सोच जो मालिक सलमान अॻिते वधी बाज़ूअ ते हथ रखी चए थो छो परेशान थियो आहे, असली जानशीन साईं पहुतो ई न। असली मोहम्मद जे जानशीन खलीफे वजीर ताईं पहुतो ही ना है। अच्छा असली अञा ॿियो आहे, मिंबर ते हे कब्ज़ कयो वेठो आहे, जॾो मिंबर जा काबिज़ सभई नज़र ईंदई, भली मिटीअ ते वेहे आसमानी ख़्याल न ॾसई त अली ई न। सलमान अॻियां अबू ज़मज़ाम पोयां। अबू ज़मज़ाम के तो दर बंद हो, दरी बंद ही, काई खिड़की न हुई, काई तवज्जो बुढ़ियो जेको सोराख़ न हो। अंदरा अली जे घर जे दरवाजे ते अञा पहुतासीं, अंदरा आवाज़ आयो, अबू ज़मज़ाम छो परेशान थियो आहे, रहिजी वियल कर्ज़ मां अदा कर। मौलाना साहब जी सेहत और सलामती जे लाइ सलावत पढ़ो। इनका सलावत हो रहा पढ़ो। सलावत पढ़ने से वड़ा वड़ा गुनाह माफ थींदा। इनवी ज़ुल्हज्जा जो मखसूस दिहाड़ो ही सलावत था। अली ऐं बतूल जरे नबी जे घर का जो हलिया न,
नबूवत वारे घर का इमामत वारे घर के तरफ हर फरिश्तो हर मासूम फरिश्तो चौगिर्द तवाफ करे दुरूद भी पढ़न पिया सलाम भी पढ़न पिया। अच्छा कर्ज मां अदा कर। अबू समसाम ने तो अली जने बाहर आए बिठुम तने जो घुमण मोहम्मद वांगुरो है गाल मोहम्मद वांगुरो मुस्कुराए नसी फरमाए तो कर्ज तो मां अदा कर भई 80 दा थियो ना 80 करोड़ न जाए मां अली ना ये 80 दा जो छा कीमत एडो बड़ो कर्ज वठण आयो ये लिखाए छुपाए दिया बने मदीने जे गले में घिटन में ऐलान कर सुभाने मोहम्मद जो जानशीन अली कर्ज अदा कर। अली कर्ज अदा कर दो मैदान सफा मां घणा टाइम में हायल न थिया बसाइब कचा अली कर्ज अदा कर दो मैदान सफा वडो मैदान खचा खच मजमो कर थी अली तो फरमाया ऐलान कर पंहिंजा बुधन परावा बुधन सजण बुधन दुश्मन बुधन तवज्जो आहे अकेलो नहीं तुम हसनैन गड हुंदा शरीफ सहाबा गड हुंदा सभिनी ज़ियारत कर पंहिंजन के खबर पए परावन के खबर पए सजण के खबर पए अली सदाई ॾिनो आ वरतो नाहे ऐलान थी खचा खच मजमो गॾिजो जेकॾहिं ॻाल्हाइण ते मूड आहे मेंबर शबीर जो क़िस्म आहे जेके मरीज़ खटुनि ते सुतल आहिनि घरनि में ॾिसी थो लॻा सुभाणे खटा खाए मैदान सभा जो अली जी ज़ियारत कंदासीं। अली अॼु अकेलो न ईंदो हसनैन गॾु हूंदसि हसनैन गॾु हूंदसि हसनैन गॾु हूंदसि शिफ़ा मिली वेंदी ॾिसण सां शिफ़ा खचा खच मजमो माण्हू इंतज़ार में ॾिसो त अली ॾे काॾो थो तवज्जो आहे 80 ॾाढी मामूली ॻाल्हि आहे यमनी कीमती सामान सब भरना ॾिसो अली ॾे काॾो मजमो इंतज़ार में अली घरां निकितो तवज्जो आहे अलाए हसनैन गॾु अथसि जंहिं जाइ ते कदम था रखनि हुतां सलमान जहिड़ा सहाबा मिटी खणी चुमंदा था हिक ॿिए खे ॾिठो मुनाफ़िक़ ॾिसी जो त रसी बि हथ में कान्हे 80 हसन अमीर मुस्कुरायो चाचा समसाम परेशान न थी 80 ॾाचो ॾींदो मां 80 अली अमीर मुस्कुराए नबी वारी असा हसन अमीर जे हथ में मन सलमान अबू समसाम जो कर्ज अदा 80 हसन अमीर हथ का वठी बचपन हुआ अमीर हसन जो हथ का वठी के तो हल मां कर्ज अदा तवज्जो आहे हलियो ने जाते पहाड़ी रेतीलो इलाको हलंदा हलंदा एक पहाड़ी टकरी ते पहुता अबू समसाम थे तो अचण सां उन टकरी थी हसन अमीर असा जी लोग गई पत्थर हटियो हिकिड़ो सफ़ेद पत्थर नज़र आयो ॾिसां तूं केतिरो तयारु वेठो बदलण जे लाइ उन ते लिखियल आहे अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व अशहदु अन्न अमीरल मोमिनीन अलीयुन वलियुहु पत्थर हटियो अंदरा एक महार नजर आई दिसी चवण लॻो अबू समसाम महार में हथ विझ मां हथ विझी अञा ॾाचीअ खे छिकरी ॾिनी हिकु ॾाची ॿाहिरि आई ॿी ॾाची ॿाहिरि आई टी ॾाची ॿाहिरि आई 80 ॾाची यमनी कीमती सामान सां जॾहिं भरना ॿाहिरि आयो पूरे मच में हसन अमीर का पुछा कहे 80 ॾाची कॾहिं का बीठो इमाम तो फरमाए हाणे थोरो ई दाऊद नबी जे ॾाची जे बणजण का पहिरियां अल्लाह पहिरियां बीहारे छॾियो दुनिया वारा सुञाणनि हा अली खे अली जो दियूं झंगलनि में पुरको न घुरनि दीन बचो अल्लाह जो निजाम बचो मुस्तफा जो
मेहनत बची अंबियाउन जी, तिलावत बची कुरान जी, ज़ियारत बची बैतुल्लाह जी, घर उजड़ी वियो अली जे बतूल। साल में बई दू वडे में वडी पाई बुजुर्गन जी इज्जत जो कसमा बई ईदू मुसलमान अली जे दियुन खे करण न ॾिनो समझंदे घर मुसल्ले ते रुकंदे वॾा सैयद उजड़िया थी पहिरीं ईद माहे रमज़ान जी ईद हुई जंहिंमें अली जे दियुन जा वहण पिया अचनि बाबा घुराया ईद जे लाइ असांखे मुसलमान ईद करण न ॾिनी हाणे जो मोटी वञा मदीने न पुछंदियूं कॾहिं जाणियूं ज़हरा जी जाई ईद करे आई रोईंदे कूफे माली जी धी मोटी मदीने ॿी ईद आहे ज़ुल्हज जी तारीख़दान अज़ादार मोमिन तशरीफ़ फरमा हो इन ज़ुल्हज वारे ईद ते जंगलन में अली जूं धियूं रोई चवनि तो मुस्लिम तुझे उजड़जण जो वॾो अरमान 28 रजब जी रात हुसैन अध रात मदीनो छॾियो 3 शौबान मके पहुतो इमाम हुसैन ने कूफिन जा ख़त आया 18,000 25,000 30,000 ख़त हर ख़त में इहो लिखल हो हुसैन कूफे आ नाने मोहम्मद जी दीन जी तबलीग कर असां मुंतज़िर आहियूं 15 रमज़ान जी ज़ुहरैन जी नमाज़ पढ़ाई हुसैन अहिड़ो ख़त मिलियो हुसैन खे अमाम खुली गिचीअ में आयुसि दाहू करे रोई थे तो मां ईंदुमि पर सुञाण जी कोशिश कजो पहिरीं सिफ़त नज़र कई मुस्लिम ते नज़र अथसि मुस्लिम खे ॾिसी जे तो मुस्लिम भाउ आलू इन्ना लिल्लाह वञ कूफे शायद जो ख़्याल कोन्हे करबला मुस्लिम बिन अकील मारो कूफे में वियो लिस्ट करबला जे शहदान में नालो लिखल अथसि लफ्ज़ बड़ा ब शहीद अहिड़ा गुज़रिया जिनके शहादत खां बाद अखियूं बंद न थियो तुझो ख्याल करबला वेंदो ज़रूर रोईंदे ब शहीद अहिड़ा गुज़रिया जिनके शहादत खां बाद अखियूं बंद न थियो पहिरियों शहीद मुस्लिम बिन अकील ॿियो शहीद करबला जो गरीब जंहिंजो नालो हुसैन मूंखां पुछो सही इन शहीदनि जो अखियूं छो न बंदि थियो हुसैन जो अखियूं इन करे बंदि न थियो थियनि ओॾे ॾिसे पियो जंहिं सांग ते अली अकबर जो सर हो जाॾे सर अकबर वञे हा ओॾे ॾिसी त विया अञा गाना न ॿधा अल्लाह अकबर अकबर एॾो सुहिणो एॾो प्यारो हो हुसैन खे जाॾे अली अकबर जी सांग वञे हा हुसैन ओॾे ॾिसे इन इलाइक़े जा मोमिनो मुस्लिम अखियूं छो खोलियूं कॾहिं ज़ाकिर मौलवी को पुछो मिंबर शबीर जो क़स्मा कूफे जी बाज़ार जे मेन गेट ते सर टंगियल हो मुस्लिम 9 ज़ुल्हज खां 12 मुहर्रम ताईं 32-33 ॾियारा सिर टंगियो पियो अखियूं खुला हुआ छाजे करे राह पियो ॾिसे को अहिड़ो कासिद हुजे वञी हुसैन खे रोके कूफे न अचिजां ही वॾा गद्दार थई वाह 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 समझी वही मां छा थो पढ़ण चाहियां इन करे राह पियो ॾिसे कोई कासिद हुजे वञी हुसैन खे पैगाम ॾे कूफे वारे अचण वारो रुख मटाइजां कूफी वॾा गद्दार मुस्लिम मिलाकील जे हथ ते 35,000 माण्हुनि कई बैयत मुंहिंजा सुनी शिया भारा 9 ज़ुल्हज जी नमाज़ मुस्लिम पढ़ाई सलाम वराए अञा
जो ॾिसे हिकु न बचो सभई मारण वारा हिक ॿिए खे चवनि पिया मुस्लिम मारो इब्न ज़ियाद खां इनाम वठो समझते घर मुसल्लत वधे माना ख़वारी पढ़ा रावी लिखंदा मुस्लिम लड़ंदा विढ़ंदा मारींदो ज़ख्मी थींदो दुआ मोमिना जे घर जे दरवाज़े ते आयो दुआ घुरो कोई गद्दारी सां न मारियो खुदा जो कदम ज़मीन ते लकीरूं पियो थो पाए ओॾे पियो थो ॾिसे जाॾा हुसैन पियो अचे राह हुसैन ॾिसी जे पियो हुसैन ज़ैनब जी चादर जो वास्तो अथई हेॾे न अचिजो ही वॾा गद्दार आहिनि ज़ैनब जो बुरको लुटींदो अल्लाहु अकबर अञा जो मुस्लिम सोचे पियो तुंहिंजे रहण जे इज़त जो कसम तूं मोमिना दरवाज़े ते आई ॾिसे जा हिकु मुसाफ़िर जंहिंजा सॼे जा वार खॿे तां मूं ॾिसो था खॿे जा वार सॼे लकीरूं पियो थो पाए तूं ॾिसी जंहिंजी मुसाफ़िर हिते छो वेठो मुस्लिम रोई रोई जे तो वाकई वतन जो गरीब हाँ ओ मां बेवतन मुसाफिर तू ॾिसी जदी तुझे ॻाल्हाइण मां लॻे थो हुसैन जो वकील ओ घर हलिया तोखे पनाह माॾियो मुस्लिम जे तो तू गैर मुहर्रम हाशमी जवाल उहा तुआ जदी घर मुंहिंजो लाइ अली ठहिराए ॾिनो जॾहिं अली मुंहिंजे हवाले करे पियो रोई रोई जे पियो तुआ घर थो ॾिए नवज़ुल हज जी राति हिकु मुसाफ़िर ईंदी उनखे पनाह ॾिजे जेतिरो थी सघई बचाए दो रावी लिखंदा मुस्लिम अंदर आयो रोई जे तो मुसलमान मां अल्लाह जी इबादत कया खुदा जो कदम सर सजदे में रखे अख दा लॻस ख्वाब में ॾिठे मदीने वारी ज़हरा है करना ओ जजी चादर सुधरो बदल रोई रोई जदी मुस्लिम बचड़ा तुझो वॾो इंतजार पढ़ाया छॾिया खुदा जो कदम सुबुह थींदो 4000 सिपाही तुआ मोमिना जे घर जे चौगिर्द हकलू ॾेई चवनि पिया तुआ मुस्लिम हवाले कर ओ जेकॾहिं हवाले न कई सर खण मुंहिंजे ज़हरा जे सदके ओ जेकॾहिं मुस्लिम हवाले न कयई बुरको लुटींदा सही खुदा जो कदम बुरके जो नालो आयो हाशिम खे चादर एॾी वॾी प्यारी हुई ओ तलवार म्याण मां कढी हकल ॾेई चए पियो तूं अॼ बुरके जे नाले खण वारा तूं केरु हो मुस्लिम तुझे जुतिया तां कुर्बान वञा हिते कूफे में कनीज़ाणीअ जे बुरके जो नालो ॿुधी बर्दाश्त नथो करे करबला में ज़ैनब जी चादर हाँ बदमा माना ख़वारी पड़ा ओ करबला में ज़ैनब जी चादर लुटे ज़ालिम उते आयो जाते अब्बास जी लाश पई हुई हकलू ॾेई चए पियो सुञाण ज़ैनब जी चादर ही है करना था रावी लिखंदा मुस्लिम लड़ंदो एडो वडो गरीब थियो मुस्लिम
खुदा जो कदम आवा करबला जो शहीद भाया साहब जंगे मर्दन तो मारो पर औरतुल भी मारो एडा वडो गरीब जो औरतुल बजा पुराना कपड़ा साड़े मुस्लिम दे मथा उछलिल बियो रावी मालखवारी पड़ा ओ मुस्लिम एडा वडो गरीब जंगे मर्दन तो मारो पर और दो में कबे के चवन पे इब्न ज़ियाद को इनाम वठो रावी लिखंदा है कमलाउन औरत पत्थर उछलायो मुस्लिम जख्मी थी पियो मुस्लिम के पकड़े जंजीरन में जकड़े दरबार में वठी आयस दिसी चवनस पिया अमीर जो सलाम कर राधन वारा लफ्ज समझदा मुस्लिम तोड़े जो जख्मी हो सर मथे करे जदो है तहां जो अमीर आ मुझो अमीर करबला जो हुसैन वाह वाह ओ हुसैन जो नालो आयो जै मुसल्ला ते हुसैन वेठो उठी मैयत मथे करे रोई रोई जब मुस्लिम भा वडी मेहरबानी आ भरी जालिम जी दरबार में मां गरीब के अमीर सजा थी आज मां ज़हरा जो बचड़ो तो थे कयामत ताई तू अमीर सदबे मां गरीब सदब में रावी लिखंदा गाली भजन रोई दे तो कैसा थो गालाए हुसैन फरमाए तो मुस्लिम भा भरी दरबार में अमीर सजो गाली जदो मुके जल्दी कूफे पुजा मां पुछान तो सही अकेलो करे मारबो की हुसैन फरमाए तो जल्दी न कर तुझे जंग जी जा कूफो लाए करबला है रावी लिखंदा हुसैन जो यो मर्द मुजाहिद वफा जो बादशाह अब्बास तलवार म्यान में रखी रोई जदो वायदो ठकया जंग न कम में मोगे कूफे पुजा छा कंदे रोई जदो जने जालिम सिर कटे उछलाईंदा मां झोलीअ में झलींदो